नंढो कद केतिरनि ई माण्हुनि खे अहसास कमतरी जो शिकार करे छॾींदो आहे। अहिड़ा माण्हू बाज़ारुनि मां महांगी दवाउनि ऐं ॿियनि शयुनि जो इस्तेमालु कंदा आहिनि जेके उन्हनि जी सिहत लाइ नुक़सानकार साबित थींदियूं आहिनि। इहो ई सबबु आहे त माउ पीउ पंहिंजे ॿारनि जे कद जे हवाले सां घणा परेशान हूंदा आहिनि। हिन मसइले जे हल लाइ कुझु अहिड़ा देसी नुस्ख़ा या वर्ज़िशूं आहिनि जिन खे अख़्तियार करे तव्हां पंहिंजो कद वधाए सघो था, जेके न रुॻो तव्हांजे कद वधण जो सबबु बनबा पर तव्हांजी सिहत लाइ पिणु फ़ाइदेमंद आहे। कद वधाइण जे लाइ तरणु तमामु ज़रूरी आहे। पाणीअ में तरण दौरान सॼो जिस्म तहरुक में हूंदो आहे, जेको कुल्हनि जी मज़बूती ऐं कद में वाध जे लाइ तमामु घणो फ़ाइदेमंद आहे। उन करे कोशिश कयो त हफ़्ते में घटि 2 भेरा या 5 कलाक ज़रूरु तरण वारो अमल कयो, जीअं तव्हांजो कद वधी सघे। जेकॾहिं तव्हां पंहिंजो कद वधाइण चाहियो था त तव्हांखे घुर्जे त रसीअ या ॾोर खे पार करण वारी रांदि खेॾो। इहा हिक क़िस्म जी वर्ज़िश बि आहे जंहिंसां तव्हांजे जिस्म जा उज़वा हरकत में ईंदा ऐं उन्हनि जी वाध वेझ सही नमूने थी सघंदी। कद में वाध जे लाइ सभ खां मशहूर ऐं आज़मायल तरीक़ो लड़कण आहे। रुॻो लड़कण सां ई तव्हांखे कद जे हवाले सां बहितरीन नतीजा मिलंदा। तव्हां अहिड़ी जाइ ते लड़को जिते तव्हां पंहिंजे जिस्म खे आसानीअ सां अॻिते ऐं पोइते हरकत ॾेई सघो। पेरनि या गोॾनि में वज़न ॿधी भॼण या पंधु करण सां बि कद में वाध थींदी आहे। अहिड़े अमल सां तव्हांजी स्टेमिना बि वधंदी आहे ऐं इहो अमल तव्हांजी गॾियल सिहत लाइ पिणु फ़ाइदेमंद आहे। पंहिंजे हथनि खे पेरनि ताईं पहुचाइण वारी वर्ज़िश बि कद वधाइण जे लाइ तमामु बहितरीन हूंदी आहे। तव्हां सभ खां अॻु सिधा बीहो, उन खां पोइ पंहिंजा हथ ढिघेरे झुकी पंहिंजे पेरनि खे छुहण जी कोशिश कयो। इहा वर्ज़िश रोज़ करण सां थोरे ई अरसे में तव्हांजे कद में वॾो फ़र्क़ु अची वेंदो।